अवलल्लाहु अली मालाल मजोधणी अवलल्लाहु अली मालाल मजोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जिनी दांद न बिज जिनी दांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे हाय हाय जितन पखीअ पेर तित टिमके बाड़ी ॿियो ॿारींदो केर खाहोड़ियुनि खीररी सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे तव्हां जिते जिते बि असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुजे हमेशा गुलनि जीअं मुस्कुराईंदा रहंदा हुजो सो जेके बालक हुजनि कल्ह जेको हुजे तालीम जे हवाले सां जेको मंज़र आम ते हुजे त नियाणियुनि जे तालीम लाइ वॾा जेके हुजनि समयनार थिया हुजनि वेहकूं थियूं हुजनि त नियाणियुनि जी तालीम जेका हुजे उहा ज़रूरी हुजे उनखे वधाइण जे लाइ सो मूंखे इहो ॾाढो सुठो लॻो हुजे त हाणे इहा तालीम जी ॻाल्हि जेका हुजे थोरी आम थींदी हुजे सियासत में हर जगह ते झर झंग वहण वसे हाणे सिर्फ़ इहो तालीम जी ॻाल्हि हुजे हाणे कुझु न कुझु माण्हुनि खे सहूर आयो हुजे हौसलायो हुजे ऐं इहो अचणु खपंदो हुजे सहूर रुगो पंहिंजे माण्हुनि सां गॾोगॾु इहो हाणे ॾिसूं त सियासतदान बि इहा ॻाल्हि कनि त तालीम ॾियणु ज़रूरी पवंदी हुजे पंहिंजनि माण्हुनि खे न त पोइ सुभाणे हींअर दुनिया में अहिड़ा नयूं तरक़ीबूं अहिड़ा नवां कम थींदा हुजनि जो सुभाणे पोइ सिस्टम असांखां हलाइणु ॾुखियो थी वेंदो हुजे पोइ चवंदा हुजनि हा बसि पोइ मिड़े लोलो ॾियणो हुजे बसि पोइ लोले ॾियण सां छा थींदो हुजे पर तालीम जेका हुजे उन वक़्त खां वठी जॾहिं खां वठी तालीम माण्हू पिराईंदा हुजनि त उहे ॾाढा ॾाहा सुठा सचार वणंदड़ माण्हू पंहिंजे मुआसिरे खे बहितर करण वारा माण्हू ई पैदा थिया हुजनि वरी उन्हनि सां जेके गॾु गुफ़्तार में कचहरी में गॾु वेहंदा हुजनि उहे बि उन्हनि मां पोइ ॾाहा पैदा थिया हुजनि जेकॾहिं सहूर जेको हुजे आम जाम थी पवंदो हुजे त पोइ जेके इहे जहिड़ा झटा पोइ नफ़रतूं पोइ हिक ॿिए सां मार धाड़ जेका हुजे न इहा बि ऑटोमेटिकली ख़तम थी वेंदी हुजे छो त सहूर हिकु वॾी चीज़ हुजे सो इन सां गॾु पोइ वरी भिटाई साईं चयो हुजे त किताब त माण्हू पढ़ंदा हुजनि उठ किताब जा पढ़ी छॾींदा हुजनि मुआसिरे जे लाइ कारमंद न हुजनि पोइ उहे कहिड़ा माण्हू हुजनि उहे कहिड़े पोइ कम जा माण्हू किताब पढ़ण जो ईअं सम्झंदा हुजो कि बेकार हुजे सुपो भिटाई साईं चयो त पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कलूब में पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कलूब में हाणे पढ़ी त छॾणो हुजे कढ़णु कीअं हुजे कढ़णु कीअं ॿिए बर्दाश्त करणु मुआसिरे खे वधाइणु मुआसिरे जूं शयूं ॾिसणु उन्हनि सां मुहारो अटकाइणु पढ़ी लिखी वरी जेको जहन उहो ई जेको हुजे ॼटनि वारो माण्हू रखो वेठो हुजे पढ़ण सां गॾोगॾु वरी जेको हुजे माण्हू खे पंहिंजे सहूर खप जेको हुजे न उहो बि माना भलो करणु खपंदो हुजे तॾहिं अव्हां जी ज़िंदगी सुहिणी ऐं ख़ूबसूरत गुलनि जीअं थी पवंदी हुजे हो इहे मौसम त थधी हुजे किथे मुल्कनि में बर्फ़ पवंदी हुजे किथे बाहि भरंदी हुजे किथे वरी हवा थधी सो बालक जेके हुजनि उहे स्कूल वञनि सुबुह जो सवेर उथंदा हुजनि त उन्हनि बालकनि खे बि सलाम हुजे पंहिंजे तालीम लाइ सवेर उथंदा हुजनि उन्हनि वालदेन खे बि सलाम हुजे उन्हनि अमड़ियुनि खे बि सलाम हुजे सवेर उथी सुबुह सवेर उथंदियूं हुजनि पंहिंजे बालकड़नि खे नाश्ता तयारु करे उन खां पोइ जेको हुजे उन्हनि खे कपिड़ा लटा पराए पोइ बूट जुराब पराए उन्हनि खे वरी स्कूल छॾींदा हुजनि इहा ज़िमेदारी हर रोज़ कंदियूं हुजनि मुंहिंजियूं वधियूं भेनरूं उन्हनि खे सलाम हुजे ऐं नंढड़नि बालकड़नि खे बि सलाम हुजे जेके अहिड़े सीउ पारे में उथंदा हुजनि वरी पंहिंजे स्कूल वञनि पंहिंजे तालीम खे जेको हुजे अॻिते वधाईंदा हुजनि पर उन सां गॾोगॾु उहे वालदेन कमाल हुजनि पर उहे बालक ॾाढा मूंखे सुठा लॻंदा हुजनि जेके रस्के ते विहनि स्कूटर ते विहंदा हुजनि पंहिंजे गाॾियुनि में उन्हनि खे वालदेन छॾे ईंदा हुजनि पर ईअं खिलंदा मुरकंदा गुलनि वांगुरु ईअं टहकंदा हा तो स्टेल सां वेंदा हुजनि हीअं कंदा वेंदा हुजनि खिलंदे खंदे पंहिंजे स्कूल में अंदरि दाख़िल थींदा जेको खिलंदे स्कूल में बालक पंहिंजे स्कूल में दाख़िल थींदो हुजे न
उहो ॾाढो ज़हीन ॿार हुजे, उनखे तालीम सां वॾो लगाव हुजे। बाक़ी जेको राधुल वांगुरु रिंग रिंगा रिंग रिंगा रिंग रिंग तोखे जो अॻे इहो स्कूल छॾण वेंदा हुजनि त हीअं रड़ियूं कुकूं दाहूं टंगो टाली करे खणी वेंदा हुजनि, पंहिंजी ॻाल्हि कंदो हुजे न। हाणे भला ॻाल्हि करी हुजे, मिसाल ॾिनो हुजे, भला हाणे अची अची तोखे राधुल त थियो हुजे, उहा पंहिंजी ॻाल्हि कंदो हुजे न, वापसि ॾींदी हुजे। टंगो टाली करे हमरा खे स्कूल खणी वञनि, उस्ताद मोकिलींदो हुजे, लीकरा चवंदा हुजनि वञो रामण खे गेल खणी ईंदा हुजो, पोइ असल रामण जूं रड़ियूं किकूं, पोइ वञी स्कूल पुॼंदो हुजे। हाणे हींअर वरी मोतबर हुजे, पोइ वरी जो स्कूल वञी मूंखे जो ज़ौक़ थियो हुजे पढ़ण जो, पोइ त पटियूं जो पटियूं पढ़ी वेंदो हुजे। पोइ अलफ वारी पटी, पोइ ज़बर वारी, पोइ ज़ेर वारी, पोइ पैंस वारी, पोइ मद वारी, पोइ चवंदा न हुजनि या हुजे जूते में करामत, पोइ चवंदा अलफ मद आ नून अलफ ना आना आना। हा सो ये आना, पोइ पावा, पोइ कुकड़, पोइ इहे सभु जेके बि हुजनि इहे सभु हुन में रंग में पढ़िया हुजनि, सभु हिन पढ़ा हुजनि उहे। हा हा पोइ इहे किताबनि जो छापो ई ॿियो हुजे। हाणे दुनिया जो ख़ैर, पर असां अॻे वारी जेका पढ़ाई हुजे रगो 5 दर्जा जेको पढ़ल हुजे अॻे वारो, हींअर टेट कर खपे न हमारे, पर असां वरी जेको पढ़ियो हुजे पोइ वरी उन सां गॾोगॾु वधीक कढ़ियो बि हुजे, बसि असुल ॻाल्हि हुजे इहा। स्कूल बि विया हुजूं, पोइ स्कूल में जेका हुजे अॻे त हींअर बालक वञे सफ़ाई न करे, ॿुहारो न ॾींदो हुजे, ऐं सॼो हफ़्तो उन ते न हुजे त अॼु हीअ कंदा, सुभाणे हे कंदा हुजनि, परीहं हे कंदा हुजनि। पर असां वटि जेके बालक हाणे हुजनि उहे त ॾाढा तयारु थी कोट बुशेंट पाए वञे, सफ़ा सुर्खियूं वॾियूं सहूलतूं हुजनि। अॻे वारे दौर में त सहूलत न हुजे, हिकु नंढड़ा बालकड़ा वठंदी हुजी, हे वठंदी को पंधनि ताईं जेको हुजे गाॾियुनि ते बसुनि ते वीचारा चढ़ी पोइ स्कूल पुॼंदा हुजनि। असां वरी स्कूल वञूं वण हेठां पढ़ूं, पोइ हीअं बोकी ॿधी पई वेठो हुजे, उस्ताद पुछे रामण हा साईं हाज़िर हुजे, रामण हाज़िर हुजे, साईं हाज़िर हुजे, हथ ई न निकिरनि, ठरी वेंदियूं हुजनि, ठूठूं हवा लॻे, मां हीअं करां साईं सम्झे हे ड्रिजंदो हुजे पढ़ण खां, मूं चयो साईं पढ़ण खां कोन ड्रिजां, सी अचे रामण खे खयो हुजे, रामल खे छा बोकी, हा हा बसि सही हुजे, हा बोकी लाथी हुजे। सो उन सां गॾोगॾु पोइ वरी जेका तयारी माण्हू करे स्कूल जी, उन सां गॾोगॾु वरी जेको हारी नारी हुजनि अहिड़ी थधि में पंहिंजो कमु कंदा हुजनि, ऐं जॾहिं वरी हारी हरक आईंदा हुजनि उन वक़्तु जेको डांद, पोइ जोड़ो, पोइ इहे हरक आईंदा हुजनि, हाय हाय, पोइ इहे जेके रंग हुजनि, धरतीअ खे खिलण वारी ॻाल्हि जेका हुजे, पोइ बालक पढ़ंदो हुजे, पंहिंजे धरतीअ लाइ कमु कंदो हुजे, पंहिंजे मारवड़नि लाइ कमु कंदो हुजे, तालीम पंहिंजनि मारवड़नि लाइ पढ़ाईंदो हुजे, सुभाणे उहो उस्ताद थींदो हुजे, सुभाणे उहो उस्ताद जेको हुजे उहो वरी बालकनि खे सुहिणे नमूने थींदो हुजे, पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत कंदो हुजे, माना तालीम में माण्हू खे वॾा फ़ाइदा हुजनि, तव्हां हुनमें जेको हुजे पंहिंजे मारवड़नि जी जेको हुजे सेवा बि कंदा हुजो, उन्हनि जी ख़िदमत बि कंदा हुजो, उन सां गॾोगॾु जेको हुजे ॾोकड़ बि कमाईंदा, पर उन सां गॾु जेके बालक हुजनि पाण से वठी दोस्तनि सां गॾु खाईंदा हुजनि न, ईअं वरी दोस्तनि खे स्कूल लाइ बि हिमथाईंदा हुजो त स्कूल हलो, पढ़णु भलो कमु हुजे, इहा वरी बालकनि जी बि ज़िमेवारी हुजे त इहो कंदा हुजो। सो उन सां गॾोगॾु हारी जॾहिं हर काईंदो हुजे, महिनत कंदो हुजे, वरी पोइ उन सां गॾोगॾु महिनत करे हर काए फ़सुलु तयारु कंदो हुजे, ऐं फ़सुलु तयारु करण खां पोइ वरी बालक जॾहिं उनजा पढ़ी लिखी वॾा थींदा हुजनि, पोइ उनजी महिनत साभिया पवंदी हुजे, पोइ उनजो कमु जेको हुजे उहो साभिया पवंदो हुजे, न त पोइ ईअं चिकी चिकी ज़िंदगी गुज़ारण जो फ़ाइदो कहिड़ो हुजे। पर उन सां गॾु वरी ॾिसो त हींअर फ़सुलु लहनि, अहिड़ी मौसम में कंहिं महिल हारी हर काईंदा हुजनि, कंहिं महिल टिट कर ते ॾिसो त कीअं न रंग खणी, ऐं इहे रंग खणी कमंद खणी वेंदा हुजनि, सॼो ॾींहुं माण्हू कम में हुजनि, इहे महिनत कस माण्हू जेके हुजनि इहे ॾाढा ज़हीन हुजनि, वणंदड़ हुजनि, पंहिंजे कम सां कमु रखंदा हुजनि, पंहिंजे बनीअ सां, हा हा सो पंहिंजे धरतीअ सां, पंहिंजे बनीअ सां, पंहिंजी बनी बारे सां एॾी दिलि हुजे न त पोइ इहो ॾिसो, पोइ हारी हुजे, मज़दूर हुजे, पोइ इहो ड्राइवर हुजे, टेटकर वारो, इहे सभु ख़ुशी ख़ुशीअ सां पंहिंजा कम करे वेहंदा हुजनि, त इहा ॾाढी सुहिणी ॻाल्हि हुजे।
सो हाणे प्रोग्राम जे शुरूआत में इहो जेको कलाम तव्हांजे नज़र कंदा हुजूं पर अॼु धमाल हलाईंदा हुजूं पर उन सां गॾोगॾु इहो लंबर हलंदो हुजे लंबर हलंदो हुजे लंबर हले उन ते फोन कॉल कंदा हुजो राम राधा अवां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में बिठा हुजन के पहिरें खुश नसीब कहिड़ो फोन कॉल कंदो हुजे हा सो हाणे हलंदा हुजूं ओ कलंदर लाल मां तुंहिंजी मामल ज्ञानी आया ओ मुर्शिद लाल तुझी ओ हथें गुल मेहंदी ओ पेरे गुल मेहंदी हथें गुल मेहंदी पेरे गुल मेहंदी हिक नाज़रीन हिक दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशिन भरो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हो जादा केरु कड़े शहर गांदा अदा सूफी फकीर कादिर बस परदेसी सखर जे दरिया सखर जी पुल जे किनारे सखर मां ॻाल्हायां थो हल सखर जे पुल जे किनारे सखर खां हुजे वरी थधि में फोन कॉल कई हुजे ख़ुशि आहियो सभु ख़ैर हुजे अवां ठीकु हुजो ख़ैर ख़ैर ठीकु आहे सभु अॼु असांजी भेण बि ख़ुशि आहे इन खे खैर खैर लॻो पियो हुजे अदा तव्हां ॾे खैर हुजे अबा इन खे न हा अदा थधि हुजे तोॾे थधि थी आहे तमामु अॼु त कोयलो आहे धुंध आहे हवा थधी ॾाढी लॻे थी थी ॾाढो आहे सखर त पोइ छा चवंदा हुजो ओ बा तव्हां कुझु अबा दादा ओ दादा इहो टीवीअ जो आवाज़ घटि कंदो हुजी हा 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 इहो पहिरियां इहो त सिस्टम कंदो हुजी इहो एतिरो त कंदो हुजी इहा महिरबानी कंदो हुजे घटि करे छॾ अबा सफ़ा ॿुधंदो ई न हुजी मूं चयो बा अलाए करे गाॾीअ ते चढ़ियो वेंदो हुजी अलाए छा न गाॾी जे कोन मां घर में वेठो आहे नाश्तो अॻियां पियो आहे नाश्तो खयां थो पियो हाणे नाश्ते में कहिड़ो अॼु सणबो सुको नाश्तो मिले चांहि पापो चांहि मानी थी चांहि। आहे न चाह मानी चांहि मानी मूं चयो मखण मानी हुजे त ईअं थोरी छिक थी हुजे त अधु खणंदो हुजांसि मानी जो खोड़ सलाह अचो सकर तव्हांखे सकर इहो मानी खारायूं दावत कयूं तव्हांजी अचो सकर असांजी दावत ते अचो सकर राजा बस किरायो भाड़ो थींदो हुजे त पोइ ईंदा हुजूं तोॾे अबा हाणे इहो चांहि ते ऐं मानीअ टकरे ते हेॾो सखर जो किरायो भराईंदो हुजां यार को चवंदो हुजे त को तव्हांजी दावत अलाह करे सुठी कंदासीं इंशाअल्लाह ताला सुठो साग खाराईंदासीं मक्खण माखी खाराईंदासीं इंशाअल्लाह ताला बस पोइ रामण ते हिते ई असर गिग गाड़ींदो हुजे हा हा। हा ख़ैर हाणे असांजो गीत सुठो ॿुधाईंदा मास्टर वली जे आवाज़ में ज़रूरु हा न हरी घोरिया तूं इहे जीअं गुज़ारे वेंदासीं हाज़िर 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 वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा हुजे ब्रेक ते त काको पेर ई न रखंदो हुजे ॾाढो जे हाउ घोरियल ऐं हारियल काका जे हाउ न हारी कोहारल सूफी फ़कीर पाण बि हुजे पर हींअर नाश्ते जे ईअं सफ़ा हुजे हुन में मस्तीअ में हुजे हीअं हुजे हुनखे वरी इहो लॻो हुजे के हलाए हेॾा बि इहो बुखार वेठो हुजे मथां झपो न हणंदो हुजे मूं चयो त काके जी मानी ठरंदी हुजे चांहि ठरंदी हुजे थोरी कचहरी करांसि पर काके बसि ईअं तारा छॾाई हुजे हिकिड़ो वात में हुजे हुन खां पोइ ॻाल्हाईंदो हुजे बसि इहो कलाम हलाए वॾो सियाणो हुजे सखर में जो वॾो सी लॻो पियो हुजे हवा लॻे अॼु हलो हेलो अस्सलाम वालेकुम नमस्ते वालेकुम सलाम नमस्ते अदा हैदर छा हाल हुजे ख़ुशि हुजो जी बिल्कुलु ख़ैर हुजे तव्हां ख़ुशि हुजो छा कुझु ॿिन्ही ख़ैर हुजे न हा असांखे ख़ैर लॻो पियो हुजे अबा तोॾे वॾी बर्फ़ पई हुजे ॿुधो हुजे अदा थधि पई हुजे एतिरी बर्फ़ न पई पर थधि पई हुजे गोर खां थधो हवाऊं ईजियूं हुजनि उते त थधि न किरी हुजे न अदा
न न एतिरी थधि न आहे जेतिरी चओ था ॿुधूं था न पर एतिरी न आहे गोरख जूं हवाऊं अचनि पियूं थधियूं थधियूं वाह दा वाह हिते असांजा हथ पेर बर्फ लॻा पिया हुजनि चवी एतिरी न हुजे न न एतिरी थधी न आहे छो जां गाजीशाह जो मेलो हुजे न हुन रश जे करे मथां गर्माष्टमी हुजे हा कॾहिं मेड़ो हुजे इहो 24 25 24 पर मेलो लॻी वियो हुजे हींअर बाज़ारूं लॻी वियूं हुजनि हा 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 बाज़ारूं लॻी वयूं हुजनि माना बाज़ारूं लॻी वियूं हुजनि वाह 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 पोइ त असल वाह जा कम हुजनि वाह जा रंग लॻा पिया हुजनि न पासे ॿियो फर्स्ट क्लास रंग जबर जा रंग हड़ा हुजनि सुनहरियूं ॾिसण जहिड़ियूं हुजनि तव्हां ईंदा हुजो गॾिजी घुमंदा हुजो बस असां बि सोचींदा हुजूं वॾी अचण जो महिरबानी हुजे सभिनी खे खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनवा जा मोहबतूं हुजनवा सभिनीनि जूं जो राम राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो कचहरियूं कंदा हुजो पंहिंजे रूह जी ॻाल्हि ॿुधाईंदा हुजो हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम मौला अली मदद अदा केरु कड़े सर खां अदायत तव्हांजो भाउ अंतार खोसो ॻाल्हायां गुलशन हदीद कराची खां मिठा ख़ैर हुजे भाॼाई मुआरी ख़ुशि हुजे ख़ैर हुजे पियो हुजे तव्हां ख़ुशि हुजो चाक चङा भला हुजो सभु ख़ैर लॻो पियो आहे मेलो तमामु जल्दी नज़दीक थी वियो आहे मुर्शिद गाजी चाहियो हुते मिलंदा हुजूं भेण इहो भला हैदर सां गॾु वेठो जीजा न भेण भाउ मुंहिंजा इहो राब्तो हले पियो जोई यारनि सां जोई सभु मुंहिंजा दोस्त आहिनि मिठा राब्ते में हूंदा मिठा हा माना तव्हां ॿई राब्ते में हुजो हा हा दी सभई दोस्तनि उहे बि कलर हुया पहिरियां पर हाणे मसरूफ़नि कम में भेण उहे मिरांडी जा कलर आहिनि वाह वाह सभिनी खे सलाम चवंदो हुजे ॿियो ख़ैर हुजे हदीद जी मौसम सही हुजे हदीद जी मौसम वीआईपी सही हुजे माना शूटर पाइण जी ज़रूरत न हुजे आओ हा मौसम वीआईपी हुजे मिठाई तुफैल संजराइन जो को गानो असांखे ॿुधाईंदो हा वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे कुर्ब हुजनवा जा मोहबतूं हुजनवा सभिनीनि जूं सो इहो मोहबतूं मेड़ा मुलाक़ातूं इहे हिन मौसम जा खाधा पोइ इहे कम इहे सभु तालीम सभु कुझु कमनि में भली अॻियां हुजो पर पंहिंजे धरतीअ ते पंहिंजे दरिया जे लाइ पंहिंजे सिंधूअ जे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ पंहिंजे मारूड़नि जे लाइ पंहिंजे झांगीड़नि जे लाइ पंहिंजे घर जे हलो 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 केड़ा ख़ुशि केर लॻो पियो हुजे तव्हां ख़ुशि चाक जॻह भला ॿार बच्चा सभु ख़ुशि अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम मुंहिंजो सुठो हले थो महिरबानी हुजे महिरबानी कुर्ब बाक़ी सभिनी दोस्तनि खे सलाम हुजनि मांजी फ़कीर ॿुधाए छॾियो न वालेकुम सलाम ज़रूर ॿुधाईंदा हुजूं ओदा नालो ई न ॿुधायो हुजे बसि हुनखे ॻाल्हाइण जो मौक़ो ई न ॾिनो हुजे मां अञा ख़ुशि ख़राबत लाइ तयारु थियो जा त को माण्हू आयो हुजे न सां बाक़ाइदे ख़ुशि ख़राबत करणी ॾाढी ख़ुशि ख़राबत कई हुजे हथ मिलाईंदो हुजे हा मुंहिंजो हलो साईं अदारामो सलाम अलैकुम ख़ुशि आहियो वालेकुम सलाम साईं ख़ैर पंहिंजो नालो ॿुधाईंदो हुजे अमीन मेमन ख़ुशि आहे दुआ कहिड़े अर्ज़ इहा आहे त हाणे ॿियो जेको हलायो न त सुर सामुंडीअ मां सुर सामुंडीअ मां तड़ मथे हारे तेल को वणझारी खे न पाले इहो सुर सामुंडीअ में आहे मथे हारी तेल उहो ॿुधाइजांइ भिटाई साहिब जी काफ़ी आहे उहा ज़रूरु ॿुधाईंदो हुजे मांझी फ़कीर जे आवाज़ में हुजे पर कहिड़े शहर खां फोन कई हुजेव शिकारपुर खां साईं हिकिड़ो नंढड़ो सवाल हुजे खटाण इंशाल्लाह मोकिलींदुसि खटाण न मुंहिंजो तेल वारी हुजे या सिरके वारी मुंहिंजो सवाल हा हुकुम मूं इहो चयो त महिराण टीवीअ खे ॾिसंदा हुजो इहा सुर सामुंडीअ मां इहो ॿुधंदा हुजो वाई मांझी फ़कीर ॻाई हुजे प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे मौसम कीअं हुजे उमिरि हाणे पंहिंजी घणी थी वई हुजे मुंहिंजी उमिरि त वॾी थी वई आहे मौसम ॾाढी थधी आहे सुर सामुंडीअ में ज़रूरु ॿुधाइजांइ उहो तड़ मथे हारी तेल उहो भिटाई जी काफ़ी आहे हा साईं हा बिल्कुलु हुजे ॿुधाईंदो हुजां पर इहो ॿुधो साईं
इहो लिकाईंदा छो जो त हाणे अञा वॾो छो जा असां मां ॿुधायां सिधो सिधो अञा हाणे मुंहिंजी सावल आई ॿुधायो जे जो ॿुधाईंदा लॻभॻि बस हुजो साईं खां पुछो हुजे पर हाणे वॾो सो वॾी महिरबानी हुजे अवां एॾो गौर सां भिटाई साईं जे सुरनि खां भिटाई जे दास्ताननि मां एॾो अवां महिराण टीवीअ करे वाक़िफ़ हुजो मां तव्हां ते झुमरी पाईंदो हुजां इन चटपटे प्रोग्राम खे रूह सां ॾिसो रूह सां यादि करो फोन कॉल करो हलो हेलो रामू दादा कहाँ गए हो? चालो जेदा फसो जी चङो भलो हाल किथे तो कल गाडो ही कोन मुझे बुधायो अॼु ॿुधाईंदो हुजां एजरी लगाईस हींअर ई लॻाए हाणे रूल खे हलाईंदा हुजो वॾी महिरबानी हुजे दादा कहाँ गए हो? वॾी महिरबानी लख सभिनी खे थोरा सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अवांजा सो हाणे हलंदा हुजूं त सखर दरिया जे कप तां सिंधूअ जे कप तां सूफ़ी फ़क़ीर फोन कई हुजे ऐं साईं वरी जेका शिकारपुर मां फोन कई हुजे सच पुछो त पोइ चवंदा गर्भ बि थींदो हुजे पोइ पंहिंजनि जेके माणिक मोती हुजनि जेके ॾहा हुजनि जेके साहिर हुजनि अदीब हुजनि सुघड़ हुजनि उन्हनि जी ॻाल्हि खे उन्हनि जे कलाम खे जॾहिं अवां हीअं सां हंडाईंदा हुजो त तव्हांखे ख़बर पवंदी हुजे त पोइ ॾुख छा हुजे सुख छा हुजे इल्मु छा हुजे ख़बर पोइ पवंदी हुजे हा 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 पोइ इहो जेको वणझारे जी साईं ॻाल्हि कजे हिकिड़ो बेत पढ़ंदो हुजां त पोइ वरी हलंदा हुजनि कलाम ॾांहुं पोइ भिटाई साईंअ जे जॾहिं सुर सामूंडीअ मां हीअ मौसम हुजे अहिड़ी मौसम में जॾहिं वणझारो पंहिंजे वणझारीअ खां हिन समुंड किनारे खां ॿेड़ा वॾा छोड़े ऐं वेंदा हुजनि सैर सफ़र ते पोइ छा चवंदी हुजे वञी हा पोइ वञी छा चवंदी हुजे सेई जोभन ॾींहं हाय हाय भिटाई साईं ॾिसो कमाल ॾिसंदा हुजो त वणझारी चए त अहिड़ी मौसम में केॾांहुं वेंदो जीअं एतिरी थधि मच ॿरनि खाधा हुजनि वेह हिन समुंड में हेॾो पाणी छोलियूं सभु कुझु हुजे अमीक हुजनि काॾे वेंदो हुजे पर उहे ॾह माण्हू हुजनि इहो सभु कुझु छॾे वणज वापार लाइ जॾहिं निकिरी पवंदा हुजनि पंहिंजे मंज़िल ॾांहुं वेंदा हुजनि ॿिए पासे वेंदा हुजनि ॾह माण्हू कमाल उहे हुजनि उहे मुहाणा उहे वणझारा पोइ वञी छा चएसि सही जोभन ॾींहं जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन न सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े कीअं वियो वणझार ओहरे त सिंध जा माण्हू भिटाई साईं समुंड में ॿेड़ा वणझारी वणझारनि खे चयो आहे त मां मुंहिंजो जेको मर्द हुजे जेको वर हुजे उहो वेंदो हुजे ऐं रहंदी हुजां झले पले न रहे ससुअ में बि ॾिसो झलिया पलिया न रहे सो सभु ॻाल्हि भली हुजे पर जिन हिननि खे ॼातो उन्हनि कमायो हुजे सिंध जा माण्हू अहिड़ा ॾाह हुजनि ॾुख खे बि ईअं सम्झंदा हुजो दर्द छा हुजे तालीम न हुजे उनखे बि ईअं सम्झंदा हुजो त इहो असांखे हासिलु करणो हुजे भिटाई साईं त हल कीअं असांखे दस्तावेज़ लिखी ॾेई छॾियो हुजे सो वरी हेॾां सामूंडीअ जी ॻाल्हि थी हुजे समुंड जी काके शिकारपुर मां हेॾां वरी सखर मां साईं सूफ़ीअ फोन कई हुजे त दरिया जे कंधीअ ते वेठा जो दरिया जी ॻाल्हि थींदी हुजे लाज़िम मंज़ूम जे सिंधु आहे त समुंड बि आहे जे सिंध आहे त भिटाई आहे समुंड आहे दरिया आहे त सिंध जा माण्हू बि ईअं आहिनि माणिक मोती जे हां न हारी कोहारल उतो डूंगर डारे वेंदासीं सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं अलख जे बेड़ो तार मुंहिंजो नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो तूं हिन चुलख थोरो तवरी आयानी घर निमाणी आयानी घर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो हिक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जी मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजो हेलो
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम वालेकुम सलाम सलाम। साईं केर कड़े सर का सर मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। भली करे हुजो ख़ुशि आमदी तव्हांखे 2025 में सुबुह जे थधड़े पार में प्रोग्राम रामू राधा महिराण टीवीअ जे स्क्रीन तां महिरबानी थी तव्हांजा लख कुर्ब। बस असां चइजे त जी जी हा तव्हां असांखे मान ॾिनो ऐं इज़त ॾियो था, कुर्ब ॾियो था, मोहबत ॾियो था, तॾहिं काल कयूं था। बाबा मां लहंदा हुजो मान मां लहंदा हुजो। हा महिरबानी महिरबानी। ओदा ॿियो छा हाल हुजे तव्हांजो? ख़ुशि हुजो, ठीकु हुजो, चङा भला हुजो। हा सभु ख़ैर हुजे। तव्हांजे सभु ख़ैर हुजे अदा, तव्हां सभु ठीकु हुजो। अॼु भला ध्यानु सभु ठीकु आहियूं पर अॼु छा आहे त अॼु सीउ तमामु घणो आहे। हा थधि हुजे मच मच ॿारींदा हुजो न अदा। हा बच ॿारियो आहे, नंढड़ा ॿार असां बसि घर वेठा आहियूं, ॿाहिरि निकिरी कोन था सघूं। अॼु माना धुंध इहो कोयर चवंदा आहिनि छा, सीउ तमामु घणो आहे। इहो गुड़ वारी चांहि बि पीअंदा हुजो। हा गुड़ वारी पीऊं था पर गुड़ अॼुकल्ह अहिड़ो थो अचे जो चांहि फिटियो वञे पोइ गुड़ कोन था विझूं। उहा ॻाल्हि आहे। हिनखे काढ़ण जो तरीक़ो हुजे थधि घटि थींदी हुजे न अदा। हा हा थधि त घटि थी वेंदी पर वरी चांहि फिटियो वञे न पोइ गुड़ कोन था इस्तेमालु कयूं। ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङा भला। हा ॿियो सभु ख़ैर ठीकु। तव्हां चाक चङा भला आहियो? सभु ख़ैर लॻो असांखे पियो ख़ैर लॻो पियो हुजे। प्रोग्राम कीअं लॻे अव्हांखे? हा प्रोग्राम तव्हांजो तमामु बहितरीन आहे ऐं तव्हां जेको आहे नए साल में चेंजिंग बांधी आहे। इन में कहिड़ी ॻाल्हि अव्हांखे सुठी लॻंदी हुजे? ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी ख़ासि करे अधी राधा तव्हां जेका जेॾी महिल प्रोग्राम में ईंदा आहियो पहिरियां तव्हां नाज़रीन खे जेका दुआ कंदा आहियो न त जिते रहंदा हुजो, ख़ुशि रहंदा हुजो, गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं तव्हांजो सुठो गुज़रंदो हुजे। इहा ॻाल्हि तव्हांजी मूंखे ॾाढी वणंदी आहे। हां शाबाश। रात दुला उहो पुसो हुजे त माना असां जेका या टिण बिण कयूं मां रामले जो मथो खाईंदी हुजां। इहो कीअं लॻंदो? ओदा हा न ॾिसो न इहो चवंदा आहिनि त घर में ॿ था आहिनि त उहे लाज़मी ठिड़कंदा आहिनि पर तव्हांजे जहिड़े में जेको आहे सो तमामु मज़ो हुजे। हा सिखण लाइ ॻाल्हियूं तमामु घणियूं मिलनि थियूं। असांजे जहिड़े में मज़ो हुजे ईअं न अदा। हा न इहो तव्हांजो जहिड़ो कोन्हे, इहो हिकिड़ो मोहबत जो ॿियो रूप आहे। हा साईं सट जे रामण खुसावा थींदा जो अव्हांखे कहिड़ो लहर लोॾो। अदा अधी राधा तव्हांखे छा चवे थी? हाणे सॼो घर जो कमकार करे थी, ॿाहिरां तुंहिंजी शिकायत करे थी, तूं कमाई बि कोन थो। हाणे पकड़ी हुजे न अदा। हाणे होॾे ॾिसो होॾे तयारी खणंदो हुजे। हा ऐं ॿियो वरी रावण जी हिकिड़ी भेण ज़ाहिर थी आहे ऐं उन माना चयो त शादी था करायूं रावण जी। इहा ॻाल्हि असांखे कोन वणी। इहा न वणंदी हुजे। पोइ अधी उहा ॿुधंदी हुजे अलाए छा वरी मथां कावड़ करे। बहरहाल बाबा घर ईअं नचे त सुठो आहे। अब घर में जो जहिड़ो लॻो पियो हुजे त पोइ हुन मिड़े ॻाल्हि कई हुजे। पंहिंजे ॾुख जेको मुंहिंजो हुजे उनखे ॾुख थींदो हुजे त हाणे अदा ॿी शादी करे ठहंदो हुजे। न न बिल्कुलु न बिल्कुलु न। इहो माना ईअं सम्झे त ख़ुदकुशी जे बराबरि आहे। हा वधी हा तुंहिंजे पासे आहे घबरा न। हा बस इहो तूं मुंहिंजे पासे हुजे न पोइ बस भाउ मुंहिंजे पासे हुजे पोइ छा थींदो? बस तूं चांहि पीअंदो, चांहि फिटी न वेंदी हुजे, खीर न फिटी वेंदो हुजे, तूं चांहि पीअंदो हुजे ठीकु हुजे। ठीकु ठीकु महिरबानी सभिनी खे सलाम अदा। कुर्ब आवाज़ मोहबतूं आवाज़ ॿुधो हुजे न हाणे। रग मुंहिंजी छाती अखूं रमण जूं बरन मसाला अखूं रमण जूं बुॾण जो मक़ाम हुजे। ओ कजल रंगो लायो 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 अख कढी हुजे जरे घटि। हाँ तुंहिंजी अख बस ईअं हवा में उॾामंदी हुजे। माण्हू ख़्याल त कंदो हुजे न कुझु न कुझु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां था? बाबा ज़ाहिद मने कनगुर मोगल है वो चाल वाला खुश है ठीक ठाक। दुआ फर्स्ट क्लास दवा ठीक। तो अदा खैर लगो पे हुजे। अल्लाह अल्लाह खैर कता बा पने खुश हाल वाल खुश है बा। सब खैर। असां जी तबियत ठीक हुजे, असां खुश हुजूं, घर बाती तव्हां जा ठीक हुजन।
सब खुश आहिनि अलाह खे रिक्यो वेठा प्रोग्राम का तव्हांजो शौक़ु आहे न वाह 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 मोहबत हुजनि वांजूं बस दिलि कढियो मां गानो ॿुधायां सुनो था जरूर जरूर गानो ॿुधाइनि सभिनी खे सलाम ॾींदो हुजी वॾी महिरबानी हुजे लख थोरा हुजनि कुर्ब हुजनि इहो अवाई त हुजो जो राम ऐं राधा कई सालनि खां जेके हुजनि अवां जी ख़िदमत में बीठा हुजनि सो हाणे वरी हलंदा हुजूं परियां हलिया हुजूं सिंधूअ जे किनारे ते ऐं हाणे वरी मांझी फ़क़ीर असांखे सुर सामुंडीअ ॾांहुं वठी हलंदो हुजे समुंड किनारे ते मुंहिंजा बंदर जे वयाड़ा सो इहा वाई जेका हुजे वाक़ई में त इहा वाई जेका हुजे इहा महिराण टीवीअ जे लाइब्रेरी में मौजूदु हुजे ऐं ॿुधण वारनि हिन खे वॾो पसंदि कयो हुजे लेक कयो हुजे त सुर सामुंडी हुजे छा हिन मौसम में हुनखे ॾिसजे पसजे त कीअं लॻंदो हुजे पोइ हुन में जेके बैत वरी मांझी फ़क़ीर ॾिना हुजनि हल मथे वञे मथे 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 वञे बैत ॾिना हुजनि कमाल सो इहो वाई ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं बि हुजनि त दुनिया में छा थींदो हुजे उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो चाह जो कोप बि पीअंदा हुजो पर इन वाईअ सां गॾोगॾु पोइ भिटाई साईं छा चयो हुजे त समुंड किनारे ऐं दरिया किनारे जॾहिं पखी हलंदा हुजनि त पोइ इहा ईअं ॻाल्हि अव्हां बि ॻंढींदा हुजो त वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में पसो पखी अड़नि माण्हू आहे मेठ घणी सो मांझी फ़क़ीर ॾिसंदा हुजो पोइ ख़बरनामा हुजे भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुझे बाबा केरु कहिड़े शहर खां आज़ाद मारी चक नंबर 50 खां आज़ाद तूं काॾे सीए में लिखी वियो हुजी सी हले पियो न सी जामा होटल हलाइणो आहे आवाम जी ख़िदमत करणो आहे इहो होटल हलाइणो आहे आवाम जी ख़िदमत करणी हुजे ॿियो छा करणो हुजे सी जाम आहे ॾाढो सी पवे थो हद खां ॿाहिरि अरे सीअ में चाहियूं प्यारे प्यारे माण्हू जा खीसा ख़ाली कंदो हुजे वरी ख़िदमत करणी हुजे ख़िदमत आहे इहो थोरो घणो माण्हू आहे एॾो आवाम बि न आहे चाह जो कोप घणे हलाईंदा होटल ते मां 40 रुपया थी हलायां थो 50 रुपया थी हलायां थो इहो छो सही हुजे हा इहो छो गुड़ वारी चाह आहे न अच्छा गुड़ वारी जो 50 हा ऐं जेका गुड़ वारी हलाईंदो हुजे न इहो भलो कंदो हुजे दा वो भलो चाह ठहंदो हुजे न गुड़ वारो भलो भलो इहो भलो कम हुजे ॿियो ख़ैर हुजे न अदा ॿियो ख़ैर आहे तव्हांजे ख़ैर आहे हा साॾे बि ख़ैर लॻो पियो हुजे ॿियो अदा राजन तोसां ठाहियो कोन थो ठाहे आओ जी मूं चयो चांहि जेका बाक़ी पाणीअ पती चांहि जे उहा पोइ कीअं ठाहींदो हुजे माना मेज़बान चाह इस्तेमाल कंदा आहियूं मेज़बान उहो त भली हुजे पर इहो मूं चयो जेको सफ़ा हिकिड़ी दूध पती ॿियो गुड़ वारी टी वरी छिटरी चांहि हुजे जेका सफ़ा पाणी पती तेज कड़क चांहि हुजे खिडरी वारी चाह सिर्फ़ मुफ़्त में पीअंदा हुजूं माना सभु कम हलंदा हुजे मुफ़्त में उहा छिटरी छिटरी मुफ़्त में ओ जे राधुल ईअं चाढ़े छिटरी पोइ मूंखे प्यालो भरे चे पीअंदो हुजे हा पीअंदो हुजे 2 प्याला गिड़काए वियो हुजे अहिड़ा खणी 7 प्याला अधी रात बि तो कई चाह मुफ़्त जो पीअंदो हुजे न हा अहिड़ी जेका तो चे मुफ़्त में न अहिड़ी प्यारे पोइ सभिनी खे ॿुधाईंदी हुजे हाणे न पीअंदो हुजे भला पोइ न पीअंदो हुजे ते होटल में बैठा हुजनि जेके उन्हनि सभिनीनि खे राम राधा जा खोड़ सारा सलाम हुजनि बाक़ी हा चाह जेका प्यारे पोइ भले जमन भरे ॾींदी हुजे हाणे पेरा माना तोखे चाह ॾियूं तब असांजी गिला हुजे मूं गिला न ना ॾियूं तब गिला हुजे या बाक़ी चाह हुजे के रात ल छुट्टी चाह 2 प्याला भरे मूंखे ॾींदी हुजे मूं हुन खां पुछो चाह केतिरनि क़िस्मनि जी ठहंदी हुजे पोइ कहिड़ो तूं असले ते ढुकी में दर ते बिहारी हुजे हा हाणे मूंखे ॿुधाईंदो हुजे इहो
टीहनि जो खीर वठूं पोइ त इहो 8-10 कोप ठाहिनि वल रखे जो चाहियूं ॾियो त पोइ छिटी थींदी हुजे न पोइ इन खां माण्हू सलेमानी ठाहे ॾींदी हुजे सिधी सही ॻाल्हि कंदी हुजे त गरम पाणी हुजे हाणे पीअंदो हुजे हा पीअंदो हुजे पोइ बाक़ी मञण वारो ॾींहुं न हुजे हा हा बसि हाणे मञे न हाणे जेको मञे न उन खमण सा करे छॾे इहो छा हुजे चांहि जो टाइम थी वियो हुजे हा इहा माना तो घंटी हा वॼाई हा इहो चयो हुजे चांहि जो टाइम थी वियो हुजे त वञी देगड़ीअ खे ॾिसंदी हुजे त चांहि न हारजी वेंदी हुजे हा पोइ इहो गॾिजी पीअंदा हुजूं पोइ एसि ताईं भला अहमद मुगल जो कलाम हुजे मुंहिंजे अङण ते आया आया ॾींहं ख़ुशीअ जा आया सुहाणियल हिकिड़ो इहो ख़ुशि नसीब हुजे जंहिंजे अङण ते ख़ुशीअ जा ॾींहं ईंदा हुजनि सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं मुंहिंजे हथ जो रुमाल सारे सांडे रखजां मुंहिंजे हथ जो रुमाल ॿिए कंहिंखे न ॾिजांइ मुंहिंजो प्यार हथ सां सारे सांडे रखजांइ मुंहिंजे हथ जो रुमाल ओ ॿिए कंहिंखे न ॾिजां मुंहिंजो प्यार हथ सां सारे सांडे रखजां मुंहिंजे हथ जो रुमाल ओ लोट मूंखे आणे ॾे मुंहिंजो मूंखे आणे ॾे घुलण घुलण वञाए साह सदिको कयाए मुंहिंजे खीर पीअण जो लोटो आयो आयो मुख मिलण जो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मुंहिंजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां था कुछ आयो चङा भला जोड़ मतरा आसूदा वॾी महिरबानी साईं लख सभु ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो सांगड़ खां अॻिते लुटको मोरी स्टाफ आहे उतां खां ॻाल्हायां थो इसाक भेण वाह वाह भली करे आया हुजो मुंहिंजो पुटु आहे अलानो भेण पोटो आहे आसिम भेण ॿियो पोटो आहे नाज़िम भेण ॿियो पोटो आहे मनसुख अयान अली वाह 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 इहे सभु गॾु वेठो गानो को असांखे सुठो ॿुधायो हिननि सभिनी जी फरमाइश आहे ॿियो ख़ुशि आयो चङा भला जोड़ मदारा आसूदा आसूदा हुजो काका इहे सभु अवां गॾु ॿारड़ा गॾु वेठा हुजनि कचहरीअ में हा हा सभु गॾु वेठा आहिनि ॾाॾे सां कचहरीअ में वेठा हुजनि हा तो फिर ॾिसनि पिया अचे कयो पटको ॿधो वठो वरी इहे सभिनी खे ॾाढा वॾो ख़ुशि नसीब हुजे आओ अजो ॿ लकड़ा नंढड़ा अचे ॾाॾे सां गॾु वेठा हुजनि कचहरी कंदा हुजनि वरी ॾाढो फोन मिलाए वरी रामण सां राधुल सां कचहरी कंदो हुजे काका तुंहिंजी ले लॻी पई हुजे ठीकु आहे महिरबानी वरी फौजी आयो पोइ भलो कलाम ॿुधाइजो हिननि हा हा भलो भलो असल सफ़ा भलो काका काके सभिनी बालकड़नि खे सलाम ॾींदा हुजो ऐं उन्हनि खे इहो चवंदा हुजो थोरी देरि खां पोइ काको रामण 10-10 रुपया उन्हनि सभिनी खे ॾींदो हुजे हा चिरक निकितो हुजे उहे 10-10 20-20 जो रेवड़ियूं ऐं नकुल वठी हिन में रखिया हुजनि पूरी हड़ ॿधी रखी हुजे सुरो खाई गयो हुजे उन्हनि खे अञा इहा हड़ ॿधी पई हुजे सुरो न भागा न को पाण खाई न ॿिए खे ॾी इहो रुॻो सांढे रखो इहे वेठो बालकनि लाइ रखिया हुजनि इहे अचे उॾही लॻी हुजे हुनखे ईंदे वेंदे खाए मज़ो न हुजे बालकड़ा हे तुंहिंजूं रेवड़ियूं नकुल जेके हुजनि न हा हींअर सुञाणनि कोन ॾींदा हुजूं ने हलो हलो साला वॾा ख़ुशि आहियो ख़ैर आहे दुआ दुआ साईं ख़ैर लॻो पियो हुजे केरु साईं कहिड़े ख़ैर हुजे दुआ इलाही जैसान जो ख़ैर प्रोग्राम तव्हांजे शौक़ सां ॿुधो न फज़ल मदरसे जेकाबा सिंध को ॻाल्हायां थो तव्हां सां किथां गादा जेकाबा सिंध को फज़ल मदरसानी रेसाणी साहब ठीकु हुजो चङा भला हुजो दुआ साईं तव्हांजो नंबर घटि लॻंदो आहे सर मां अॻे हफ़्ते बि कोशिशि कयमि न राब्तो न थियो अॻे बि न थी सघे साईं असां अव्हांखे सारींदा पिया हुजूं साईं ईअं कयो हुजे महिरबानी साईं वॾी वॾी महिरबानी ॿियो सभु ख़ैर हुजे न त ख़ुशि हुजो अल्लाह पाक जा एहसान ॿिया ख़ैर आहे जी तबियत ठीकु आहे जी सभु ख़ैर घर बचड़ा वारा ठीकु बि हुजनि ठीकु हुजनि सभु ठीकु ठाक आहे जी असां नंढड़ी नंढड़ी फातिमा बीठी आहे उहो प्रोग्राम शौक़ सां ॾिसे थी पई ऐं इन असांजी भाइटी खे बाबा प्यार ॾींदा हुजो हिनजी वॾी महिरबानी जो प्रोग्राम ॾिसंदी हुजे चाचा खे चाचीअ खे यादि कंदी हुजे हा साईं ॾिसे थी तव्हां माशाअल्लाह अल्फाज़ बि अचनि था टीवी जा हिन वटि कुझु सिंधी घटि सम्झदी आहे सर पोइ असांजी इहा ॿोली भला हे जो असां पाण में ॻाल्हायूं इहा ॿोली सम्झंदी हुजे ज़रूर
सकर जेका बि असां घुमियल आहे साईं। हाओ बा हा आहे माना हे नंढड़ी असांजी कोयटा में रहंदी आहे साईं। आई हाणे थी आहे कोयटा मिनी वजा कोई हिते आई आहे जेका बि पोइ इहा नंढड़ी भाइटी हुजे छा अव्हां जी न्याणी हुजे? जी 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 जी। पोइ इहा हुते कोयटा में पढ़ंदी हुजे या हुते रहंदी हुजे हिते घुमण आई हुजे जेका बि नंढड़ी आहे साईं तक़रीबन 6-7 साल जी पढ़ंदी आहे हुते। पढ़ंदी हुजे पोइ हे काके रामण खे राधुल खे कीअं ॾिसे अचे टीवी जे अॻियां बीही रहंदी हुजे? हा बसि शौक़ु मां चयो मां चाचू सां ॻाल्हाईंदमि मां चयो पंहिंजो तोखे सिंधी न ईंदी मां चयो ॻाल्हाइण। न न पोइ भले ॾींदो हुजे मां अंग्रेजीअ में ॻाल्हाईंदो हुजांसि अंग्रेजीअ में ॻाल्हाईंदो हुजां उर्दू में ॻाल्हाईंदो हुजांसि। शक करे थी सर। छा कंदी हुजे? शक करे थी खिले थी परते हली वही। हाँ तो किधर गई है ये हमारी ये बैटरी किधर गई है? इसके साथ बात करेंगे। ॻाल्हाए सही नथी कर बस इनखे चवंदा हुजे न त पोइ काको जेको हुजे न इहो वरी चवंदो हुजे त इन सां किटी हुजे मुंहिंजी। रेवड़ी न ॾींदो हुजे रेवड़ी को तव्हां ठीकु हुजो। हलो दा वॾी महिरबानी हुजे सभिनीनि जी वॾी महिरबानी हुजे जेके असांखे ॾिसंदा हुजनि पसंदि कंदा हुजनि फोन कॉल कंदा हुजनि के कोटिया मां कंदा हुजनि के बलोचिस्तान मां कंदा हुजनि के कश्मीर मां कंदा हुजनि के सॼी सिंध मां जितां जितां बि असांखे फोन कॉल ईंदी हुजनि अवां कुर्ब इहो छा नट टाइट कंदो हुजे छा छा करी हो पंहिंजी किरत कंदी हुजे मूंखे पंहिंजी किरत कान ॾींदी हुजे न भला तुंहिंजो किरत हुजनि बे हरो भरो जेको हुजे इहो ध्यान हुजे। हाणे इहो ध्यानु कहिड़ो हथनि जो सी लॻो पियो हुजे न मच ॿारींदी हुजे न चांहि ॾींदी हुजे इन जे करे हिन खां वर्जिश कंदो हुजे न तकारी मजूरी करी घर निकिरे सीउ घटि थींदो हुजे बाक़ी हाणे सॼो ॾींहुं सोड़ इहो रमण पोइ हाणे त सी थींदो हुजे न। सुभाणे इहा जेका पई हुजे ॿोरी या खोले ॾींदी हुजे त इन मां इहो रसो वटींदो हुजां सुभाणे इहो रसो वठी वरी काठियूं करे ईंदो हुजां। काठियूं कंदो हा हा इहो मूं ॾींदी हुजे त रसो वटां पोइ वरी काठियुनि ते वेंदो हुजां। अॻे वारियूं काठियूं त ॿारींदो हुजे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां था? अच्छा हाल ख़ुशि आहे दादा सही आहे सभु ख़ैर ख़ैर लॻो पियो हुजे। ॿियो ख़ैर साईं ख़ुशि चाक चङा भला तबियतूं ॿार ओड़ो पाड़ो दोस्त यार ढगा ढोर सभु ठीकु बा? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हां भाइरनि जूं दोस्तनि जूं। बाबा कहिड़े शहर खां कहिड़े पाड़े खां नालड़े पंहिंजो ॿुधाईंदो जी शनाख़ती कार्ड वारो? हा मुंहिंजो नालो सदाम हुसैन पंवर आहे। वाह 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 हैदराबाद मां थो ॻाल्हायां हैदराबाद मां। हैदराबाद शहर मां? ओ बा जी जी हैदराबाद शहर मां? हा हैदराबाद शहर मां। हा वाह वाह पोइ हीअं मसरूफ़ हुजी जा सुबुह जो कम में हेॾे होॾे ॻाल्हि कयो न इहो बसि अॼु छुटी जो ॾींहुं आचरो आओ आचरो अॼु छुटी जो ॾींहुं मां चयो भला ॻाल्हायूं तव्हां न न सही आहे वॾी महिरबानी जो इहे तव्हांजा कुर्ब हुजनि न त इहे तव्हांजूं मोहबतूं हुजनि। बसि महिरबानी तव्हां साईं कॉल अटेंड कई। इहो प्रोग्राम कॾहिं खां ॾिसी कीअं लॻंदो हुजे अॼु फोन कॉल कई हुजे माना टाइम कढी ऐं महिरान टीवी प्रोग्राम रामू राधा खे ॾिसंदा हुजो माना इहो अव्हांजो ज़ौक़ हुजे। माशा तव्हां इहो ॿियो 4 महीना लगातार ॾिसंदो थियां प्रोग्राम खे ऐं महिरान टीवी खे। हा बिल्कुलु लगातार ॾिसंदा आहियूं असां। हा साईं न त आचर जे ॾींहुं सभु को सवड़ मुंहं में ईअं पियो हुजे सुतो पियो हुजे पर हिकिड़ा माण्हू निंड फिटाए बि उथंदा हुजनि महिरान टीवीअ खे ॾिसंदा हुजनि प्रोग्राम खे ॾिसंदा हुजनि ऐं वरी फोन कॉल कंदा हुजनि। हाउ हा इहे बसि तव्हां प्यार मोहबत वारो ॻाल्हाइण असां इन ते बसि दीवाना थी विया तव्हांजा। हाय इहो प्यार मोहबत वारो ॻाल्हाइण इहो अव्हांखे वणे त पोइ असांखे केतिरी अव्हांजी इहा सिक वणंदी हुजे असां बि ईअं उभ पेरा बीठा हुजूं अव्हांजे लाइ। महिरबानी महिरबानी वॾी महिरबानी लख कुर्ब थोरा हुजनि अवांजा मोहबतूं हुजनि अवांजूं अदा लख थोरा हुजनि बाक़ी घर में त जहिड़ो बसि ईअं एले भण भण न कंदो हुजे घर में छा थियो हुजे घर में ॿार माण्हुनि खे कॾो ज़ौक़ हुजे त रामण सां ॻाल्हाईंदा हुजूं कचहरी कंदा ॻाल्हाइजो हुजे न सौंक बाक़ी राधुन सां न हुजे हा न हिन सां माण्हुनि खे सौंक हुजे असां ॻाल्हाईंदा हुजूं। हा बाक़ी घर में त माना पोइ खाए वरी मिर्चनि सामानी बाक़ी घर में त पोइ खखर वारा भूंभट हुजनि। कहिड़ा भूंभट हुजनि कहिड़ो खखर तुंहिंजो बूथ पटियो हुजे बसि हाणे हुन में हा हा इहो ई मूंखे लफ़च न ॻाल्हाईंदो हुजे गुफ़्ता गुफ़्ता कड़ा तो हणा हुजनि लफ़च न कढंदो हुजे पोइ कड़ा वरी मेली गा
ॻाल्हि ॾुखी थींदी हुजे या हाणे अहिड़ी थधि में तूं हीअं मथे वेंदी हुजी मथे पोइ सौंटी हुजे सौंटी पोइ कल्ह वांगुरु असली भॼण में पूरो हुजे हाणे भॼण में बसि तुंहिंजो इहो ॾींदो हुजे भला हाणे इहो ज़रूरी हुजे ज़रूरी पोइ ज़रूरी हुजे हरो भरो हे जेके हुजनि किना किना हे उगरा उगरा लफचा कढंदो हुजे कहिड़ो उगरो हणो हुजे घर में त खखर हुजे हल ॻाल्हि मिसाल जी ॻाल्हि कयो मिसाल न ॾींदो हुजे हाणे तूं खखर हुजी हाणे साईं तूं वॾी खखर हुजी नंढी खखर हुजी ॾेंभू हुजी हाणे छा हुजे भला हाणे मूं को नालो खणो हुजे छा मूं चयो घर में असांजी ॻाल्हि हई शाबाश मुंहुं ॾिसण लाइ खयो हुजे छिती हुजी सफ़ा तो जो छा ते वात पटबो हुजे थोड़ो अरे हो देगड़ी जो मुंह इन नंढड़े शीशे में नजर अचे हा साईं इहो बाक़ी हाणे इहा लोटे जी तुन नज़र अची वेंदी हुजे हिन में हा न हा इहा वरी लोटे जी तुन हुजे जेका उहा नज़र ईंदी हुजे बाक़ी हे नज़र ईंदो इहो जेको हुजे सो ॾेखारींदो हुजे एड़ो निभागो हुजे मुंहिंजूं ॻाढ़ियूं सुर्खियूं खाई वियो हुजे ॻाढ़ी सुर्खी खाई वियो हुजे हाणे हना सिक्कारा चपकड़ो बीठी हुजां असलो मूंखे न वणे हा 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 बस सॼी सुर्खी हाणे सॼी राति ते ज़ुल्म जा चप फाटी पिया हुजनि सॼी ॻाढ़ी सुर्खी खाई वियो हुजे हा हाणे सुर्खी खाइण जी हुजे अरे पोइ चटे वञी ॿियो छा हा मां वॾो चटेरो हुजां हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं करे सुबुह सां ॿारनि वांगुरु ॻाल्हाईंदा न अचे त वरी चुप करे वेंदी असांखे ॻाल्हाइणदा कोन अचे बाक़ी तूं त असल ॻाल्हि हिन जो गुलदस्तो हुजे हाय खिलंदो हुजे वरी पेट में सूर हुजे छो अलाए ईअं करी मूं चयो अलाए मथां वट पिया हुजनि हाणे वट कहिड़ो मां सुबुह सुबुह सां मां हिन वञा ॾेढ मैल ॿ मैल हिन वञी चकर ॾे अचां पोइ माण्हू खे कहिड़ो असले गुड़ गुड़ खुड़ 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 थींदी हुजे पोइ असां सुबुह जो हीअं निकिरी पोइ ॿ मैल हिन सुबुह जो चकर हणी वरी पोइ निम जो ॾंदड़ खबड़ जो ॾंदड़ हणी ठक पटको बटको ॿधी अचे अस्सलाम वालेकुम रामण बागड़ी आ गया वालेकुम सलाम ठक त रामण बागड़ी सामने सो हाणे जेको अव्हांखे वरी ख़ूबसूरत कलाम ॾेखारींदा हुजूं सुहिणो रंग ॾेखारींदा हुजूं सो इहो रंग अव्हां ॾिसंदा हुजो वरी काके बि फोन कई हुजे त भलो को फौजिया जो कलाम दिलि ख़ुशि करे छॾी सो अॼु वरी अहिड़ो धरतीअ में सुहिणो अहिड़ो साईं राशिद मोराईअ जी शाइरी हुजे छाजे लाइ तुंहिंजे मुंहं ते ही रंज मलाल इहो ॾिसंदा हा हा हुकुम कर मां हाज़िर आहियां जहिड़ो मुंहिंजो हाल आहे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो ए मोरड़े
प्रोग्राम रामराधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, खुश ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक्त गुलन जिया मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो ओ मोरड़े लाला जी ज़रीना एॾो सुहिणो ॻायो हुजे ऐं सच पुछो त मारवाड़नि लाइ अहिड़ी त उकीर हुजेसि ऐं ॿियो इन्हनि ख़ुशियुनि में अंगण ईंदमि हे लड़े मोरड़े अला अला लॻो मन ऐं वरी मारण हुन में से। अदियूं भेनरूं जेके हुजनि, पोइ उहे झूमरियूं वणंदियूं हुजनि, पोइ शादियुनि जूं तयारियूं कंदियूं हुजनि, भेनरूं जेके हुजनि उहे भाइरुनि जूं मोड़ुनि जूं तयारियूं कनि, मेहंदियुनि जूं तयारियूं कनि, वॾा हिन में जेके हुजनि रंग बि हुजनि, मोहबत जो अहसास बि हुजे ऐं हुन खां अलावा माण्हुनि जी बि ॻाल्हि हुजे। ऐं अंगण ईंदमि हे लड़े माना एतिरा साल थी विया हुजनि पंहिंजा आई न हुजा हाणे वरी जेको हुजे ईंदा हुजो। सो अबाणा ईंदा हुजनि, ख़ुशीअ में शामिल थींदा हुजनि, रुठल हुजनि, पर्ची पिया हुजनि, सो हेल त ज़रूरु ईंदा हुजनि हिन ख़ुशीअ में। सो ॾिसो त आस साहेरीअ में हुजे। इहा आस उमेद जेका हुजे न त पोइ इन जे लाइ अवां पाण खे ओतिरो रखंदा हुजो, नरम रखंदा हुजो, दरगुजर रखंदा हुजो, तॾहिं वञी इहो थींदो हुजे त अंगण बि कुसादा थींदा हुजनि, ख़ुशियूं बि वॾियूं थींदियूं हुजनि। ख़ुशी नंढी हुजे या वॾी, पर जॾहिं अव्हां जे दिलि में ख़ुशी हुजे, ॿियनि लाइ एतिराम हुजे न, पोइ उहा ख़ुशी वॾी हुजे। ऐं असांजी हमेशा दुआ इहा हुजे कि मालिक साईं तूं ॾुखनि खां हर जहान खे जेको हुजे परे रखंदो हुजे, ख़ुशियूं हर अंगण ते रस्क कंदियूं हुजनि, हर माण्हू ख़ुशि हुजे, हर भेनर जेका हुजे उहा ख़ुशि हुजे, भाइरनि जूं उमेदूं ॾिसंदियूं हुजनि, माउरूं पंहिंजे बचनि जूं उमेदूं ॾिसंदियूं हुजनि, इहे असांजूं दुआऊं हुजनि। सो इन सां गॾोगॾु असांजी सुवारी सिंध जा माण्हू जेके सुहिणे सिंधूअ जे कंधीअ ते रहंदा हुजनि, सो जॾहिं ख़ुशीअ जी तयारी कनि पोइ त शहर मां तव्हां हिकिड़ी छा बैग वठी अचो, सामान वठी अचो, का हथ में को कागर हुजे, उन में का से हुजे, को सुरमेदानी हुजे, को ॾिसो त विंझणो हुजे उहो वठी अचो, भेनरूं जेके हुजनि गॾिजी सरजी पोइ वञनि। उहे वरी उन इंतज़ार में बि लाॾो ॻाईंदियूं हुजनि त केॾी न सिक ऐं उकीर ऐं शादीअ जी ख़ुशी हुजे। सो हाणे इहे इन जे करे जेके हुजनि शयूं पुठिते वञनि त अव्हां इल्मु बि पिराईंदा हुजो, अव्हां हुनर बि सिखंदा हुजो, पोइ इहे जेके गीच लाॾा ख़ुशियूं कंदा हुजो न, इन्हनि सभिनी में जेको हुजे सिख्या रखियल हुजे, हा एहसास रखियल हुजे। हलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे ता केरु कड़े सर खां? जी अदा बशीर अहमद खुसो नंगर पार्कर खां। अदा बशीर अहमद भली करे आयो जी, ईंदे चवनी आओ विदे चवनी वे, छॾे सारो ॾे अंगड़ जे उन्हनि जे। अदा जी जी अदा बशीर अहमद ख़ुशि हुजो। अल्लाह जा करम। तव्हां ख़ुशि आहियो? अदी तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर लॻो पियो हुजे। अदा तव्हां कीअं हुजो? ठीकु लॻा पिया हुजो? बसि दुआ भेण तव्हांजी दुआऊं अल्लाह जा एहसान। मालिक साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो हुजे, हमेशा ख़ुशि हुजो। अबा बिस्मिल्लाह। जी जी कीअं रंग लॻंदा हुजनि, काथे भला गैर हाज़ुर लॻा पिया हुजो? साईं ईअं न, कल्ह असां वटि बिजली हुई कोन 8 खां करे मंझंदि 3 बजे ताईं। आओ पोइ तव्हांजी सिक त घणी बि हुईसूं, पोइ मजबूर हुआसीं, न ॾिसी सघियासीं। पोइ अॼु शाम जो तव्हांजो प्रोग्राम कल्ह को ॾिठोसीं यूट्यूब ते। यूट्यूब ते ॾिठो हुजे, हाणे शाबाश, माना इहो बि ॻोल्हे वञी लथो हुजे त हिते ॻाल्हि किथे पई? बिल्कुलु लहिणो पियो थो न, मूं ॾिठोसीं, पोइ अॼु वरी ॿ कॉल लॻाईसूं, मिली वई, ॾाढी ख़ुशी थी। हा महिराण टीवी एंटरटेनमेंट ते इहो यूट्यूब ते चैनल हुजे या सॼी अवां ॻाल्हि वरी ॿीहर उते ॾिसी बि सघंदा हुजो। साईं बिल्कुलु मूं डाउनलोड करे छॾिया तव्हांजा जेको प्रोग्राम आहे न, मूं तक़रीबन डाउनलोड करे छॾिया। वाह 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 वाह। तव्हांजो मोहबत हुजनि, अदा कुर्ब हुजनि तव्हांजा। नंगर जी मौसम कीअं हुजे, रंग कीअं हुजनि? ठीकु आहे न रमो, हींअर घटि आहे, 2 ॾींहं पहिरीं वधीक, हींअर घटि आहे थी तक़रीबन, मतिलबु हवा खुली पई आहे। वाह 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 वाह। नंगर खे हाणे घुमण वटां हुजे नंगर, हा न साईं? घुमण वटां पहिरीं भोग तव्हां आया कोन, अञा बची सघो था तव्हांजे लाइ जता। हाणे त थधि किरी पई हुजे, हाणे कहिड़ो घुमण हुजे? न न हाणे भेण थधि कोन्हे न, हाणे त कोन्हे, थधि ख़तम थी वई आहे। हाणे बाक़ाइदा सुठी मौसम, ॿाहिरि जी मौसम अचण वारी आहे, हवा बि लॻी पई आहे सुठी घुमण जी। न न हाणे कॾहिं न कॾहिं अची निकिरंदा हुजूं, अदा इहो नगर ॾिसंदा हुजूं। अदा वेझर में नंगर ईंदा हुजूं ऐं नंगर खे सुहिणे नमूने ॾिसंदा पसंदा हुजूं। साईं बिल्कुलु अचो, असांखे तव्हांजो इंतज़ारु आहे, बिल्कुलु अचो। नंगर ते भला मोरनि जा टहूका हुजनि? साईं जाम जाम माशाल्लाह, सुबुह आहे टाइम, जंहिं टाइम तव्हां ॾिसो असीं असां बाक़ी नंगर शहर आहे बिल्कुलु कारूंजर जे हंज में। वाह 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 वाह।
जिथे मोर रक्स कंदा हुजनि टहूका हुजनि मोरनि जा त पोइ उते त वरी जेको हुजे अञा ई रंग जेके हुजनि निराला थी पवंदा हुजनि वॾी महिरबानी हुजे त लख सभिनीनि खे थोरा सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा मोहबतूं हुजनि अव्हां सभिनीनि जूं रामू राधा खे ॾिसंदा हुजो पसंदि कंदा हुजो छंछर ऐं आचर तव्हां असां गॾु हुजो फोन कॉल ते राब्तो कंदा हुजो तव्हां सभिनीनि जा कुर्ब हुजनि छा हुजे वात पटिजी हुजे राधुला थैंक यू वेरी मच थैंक यू वेरी मच साजी साकू राधुला तो इहो जेको जी ज़रीना जे लाॾे ते जेको वरी अंदाज़ रखियो हुजे न सो मूंखे ॾाढो असुलु अहिड़ो त वणियो हुजे मञींदो हुजे पोइ इन ख़ुशीअ में ॾींदो हुजे 500 जो नोट हा 500 जो नोट तोखे लाई वठी ॾींदो हुजे अॼु 20 रुपए तुंहिंजी गजर पोइ तुंहिंजी इहो खट मिठड़ा पोइ रबड़ियूं पोइ नकुल इहे मूंखे कोन वणंदा हुजनि इनाम जी लठ बि भली हुजे अंधी छा थियो हुजे चरियो हुजे ॾींदो हुजे 500 जो जडड़ी हुजी ॾींदो हुजे छा तुंहिंजो साबंस ॾिनी हुजे न इहा बि अरे थींदो हुजे तूं बि कम जो ना हुजी ॿियो छा साबंस में दादा न हुजे न थली दुआ बि पिट पारा तो इहा जेको सारा कई हुजे थली बस ठीकु आहे ओके मसाला ठीकु हुजे हा तोखे सोभा जो की रिहाण पंहिंजी पुॼाणीअ ते पुॼंदी हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजऊं जिंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू इरादा अवां सभिनीनि जी ख़िदमत में नवां रंग नयूं ॻाल्हियूं खणी हाज़िर थींदा हुजे सॾ में सॾ हुजे रामू इरादा मेरान टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजे जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली धणी अवां जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिन सलामत हुजे असांखे इजाज़त ॾींदा हुजो सदा ख़ुशि हुजो पर हा विंदे विंदे सादिक फ़क़ीर जो आवाज़ हुजे हाय हाय सादिक फ़क़ीर जे आवाज़ में इहो गीत ॿुधंदा हुजो ॾिसंदा बि हुजो असांखे इजाज़त ॾींदा हुजो दुआ में यादि कंदा हुजो वरी अवां सां गॾु हुजऊं जाॾे पेर हुजे ताॾे खेर हुजे